सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। जेॾो तुंहिंजो नां बाझब ओॾियाई मङा, रिय थंभे रिय थूणीअ, तूं छपर तूं छां, कुॼाड़ो कुहां तोखे मालूम सदकी। 21 रमज़ानुल मुबारक असांजे ज़हन में उन ॾींहं खे वरजाईंदड़ तारीख़ जो हिकु उहो मरहलो आहे जंहिं तारीख़ ते अमीरुल मोमिनीन इमामुल मुस्लिमीन सैयदुना व मौलाना हज़रत अलीजुल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु व करम अल्लाह वजहहू जे अज़ीम शख़्सियत खे शहादत जो जाम प्यारे धरतीअ जे हिन फ़ानी ज़िंदगीअ मां परवरदिगार आलम जे अबदी ऐं अज़ली ज़ात ॾांहुं यानी रफ़ीक़ आला ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। इन्न लिल्लाहि मा आता व इन्न लिल्लाहि मा अख़ज़ व कुल्लु शैइन इंदहु बिअजलिन मुसम्मा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। उहा जलीलुल क़द्र हस्ती जंहिंखे परवरदिगार आलम जलाल ऐं जमाल जो उहो संगम अता फ़रमायो हो, जेको इस्लामी तारीख़ जो हिकु शाहकार बाब छा बल्कि इस्लामी तारीख़ जी हिकु शानदार कायनात आहे। सैयदना हज़रत अलीजुल मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु, उन जे शान में कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि। उन्हनि जी ॾाहप जेका खेनि अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जे वरसे मां बराह रास्त रत में मोरूसी तौर ते नसीब थियल हुई, ऐं उन्हनि जे इन ॾाहप खे दुनियाए इस्लाम अॼु बि पंहिंजो हिकु उहो अनमोल सरमायो तसवुरु करे थी, जंहिं ॾाहप जे ज़रिए अॼु बि कुफ़ुर लाजवाब आहे। सैयदना हज़रत अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु जन रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां हसब में बि ऐं पंहिंजे पाक नसब में बि, पाक हसब में ऐं पाक नसब में बराह रास्त रत जो रिश्तो रखनि था। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुहबत हज़रत सैयदना अलीजुल मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु जन खे नंढपण खां नसीब थी। इहो ई सबबु आहे जो हज़रत अली साईं जन पंहिंजे ॾाहप, पंहिंजे इल्म ऐं पंहिंजे शजाअत ऐं पंहिंजे सदाकत ऐं पंहिंजे अदालत ऐं पंहिंजे सखावत में बुलंद ऐं बाला मक़ाम ते फ़ाइज़ रहिया। इन हद ताईं जो हज़रत अलीजुल मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु जन जे दौरे ख़िलाफ़त में जॾहिं खेनि ॿाहिरीं दुनिया जे साज़िशुनि जे ॼार में मुकमिल तौर ते जकड़ियो वियो, त पाण उन्हनि सभिनी मामलनि खे पंहिंजी फ़रासत सां, पंहिंजी बसारत सां, पंहिंजे ईमानी क़ुवत सां मुंहुं ॾींदा आया। काथे बि उन्हनि शिकस्त क़बूल न कई, काथे बि उन्हनि पंहिंजो पाण खे कमज़ोर थियणु न ॾिनो। असदुल्लाहिल ग़ालिब जंहिं शख़्सियत खे लक़ब अता थियो हुजे, अल्लाह जो रुॻो शींहुं न बल्कि अल्लाह जो उहो शींहुं जेको पंहिंजे हर मैदान में, ज़िंदगीअ जे हर मरहले में बातिल जे मथां ग़ालिब आयो।
जाअल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूका। हज़रत अली अल मुर्तज़ा जी ज़ात गिरामी हक़ जो उहो मयार हुई जंहिंसां पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे परवरदिगार आलम हिकु उहा कुवत बाज़ू अता फ़रमाई जेका ज़ुल्फ़िकार साबित थी। ला फ़ता इल्ला अलीयुन ला सैफ़ इल्ला ज़ुल्फ़िकार। सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु उन्हनि जहिड़ो जोधो, उन्हनि जहिड़ो जुंग जवान ऐं उन्हनि जहिड़ो को गभरू उन्हनि जे दौर में पैदा ई न थियो। ऐं उन्हनि जी उहा तलवार जंहिं कुफ़र खे हमेशह टुकड़ा टुकड़ा कयो, जंहिं जंग बदर में पंहिंजा जोहर ॾेखारिया ऐं जंग बदर जी इब्तिदा खां वठी फ़तेह मक्का खां वठी सदन शहादत जे दौर ताईं उहा तलवार इस्लाम जी मुहाफ़िज़ बणी रही। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सैयदना हज़रत अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु जन खे तमामु घणो ख़िराज अक़ीदत पेश फ़रमायो आहे। उन्हनि जे लाइ जेको उन ख़िराज अक़ीदत जो अनमोल मोती आहे, उन में पाण फ़रमायनि त अन मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा। मूंखे अल्लाह साईं रुतबो अता फ़रमायो आहे त मां इल्म जो हेॾो सारो शहर आहियां ऐं इल्म जे उन शहर में जेकॾहिं तव्हांखे दाख़िल थियणो आहे त उन जो दरवाज़ो सैयदना हज़रत अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु जन आहिनि। खान पुछो वियो त सरकार तव्हांखे तव्हांजे दौरे ख़िलाफ़त में घणो सतायो वियो आहे, घणो तंग कयो वियो आहे, घणा तव्हांजे ख़िलाफ़ साज़िशुनि जा ॼार विछाया विया आहिनि। ख़ारजुनि जो मसइलो, नुसेरनि जो मसइलो, चौधारी जेके इस्लाम दुश्मन साज़िशुनि जूं ॼारूं फहिलियल आहिनि जिन में तव्हांखे विख विख ते जकड़ण जी कोशिशि कई वई आहे। छा सबबु हुयो जो तव्हां उन्हनि मामलनि खे पंहिंजे ज़िंदगीअ ते असर अंदाज़ थियण में निमटण जे बावजूदु ख़िलाफ़त जे उन तसलसुल खे फतूहात जे तरफ़ वठी न वञी सघिया। जॾहिं त सैयदना हज़रत उस्मान रज़ी अल्लाह अन्हु उन्हनि जी दौर ख़िलाफ़त जेको हुयो उहो बाग़िन ऐं ख़ारजनि जे वर चढ़ी चुको हुयो, जंहिंजे करे उन दौर में फितना पंहिंजे उरूज ते पहुची विया। सैयदना हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु उन्हनि जी दौर ख़िलाफ़त फतूहात जो हिकिड़ो शानदार बाब रक़म करे वई। सैयदना हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु उन्हनि जी ख़िलाफ़त जो दौर रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे विसाल खां पोइ हिकु अहिड़ो नाज़ुक मरहलो हुयो जंहिं नाज़ुक मरहले में हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु जन खे न रुगो इस्लामी सल्तनत जूं वाॻूं संभालणियूं पियूं बल्कि नबी आख़िर ज़मान ख़ातमुल अंबिया हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी जानशीनीअ जहिड़ो तमामु वॾो बार संदन मुबारक कुल्हनि ते जॾहिं आयद थियो त पाण जेके उन्हनि जी वफ़ात जा मरहला आहिनि, उन्हनि जे विसाल जे मरहलनि में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं विसाल पे फ़रमायो त संदन आख़िरी अल्फाज़ जेके हुया उहे हुया त इलर रफ़ीक़िल आला। छो त हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वफ़ात महिल संदन लाडली न्याणी सैयदतुन निसा अम्मा फ़ातिमा साइण रज़ी अल्लाह अन्हा व सलामुल्लाह अलैहा उन्हनि जी कैफ़ियत दिगरगून थी रही हुई। उन्हनि जी कैफ़ियत में दुख ऐं हुज़्न जो उहो पहाड़ किरी रहियो हो जो पाण फ़रमायनि पंहिंजे अज़ीम तरीन वालिद जे विसाल वक़्तु सुब्बत अलैय मसाइबुन लौ अन्नहा सुब्बत अलल अय्याम सिरन लयालिया। सुब्बत अलैय मसाइबुन
लव अन्नहा सुब्बत अलल अय्याम सिरन लयालिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी जे विसाल जूं साअतूं साइण जन फरमाइनि थियूं, मुंहिंजे मथां एतिरियूं त गिरान थी गुज़रियूं, मूंखे एॾियूं त गोरियूं लॻियूं, जेकॾहिं उहे गिरानियूं उहा ॻोराइप सुबत अलल अय्याम ॾींहं जे पहरनि ते किरे हा त उहे ॾींहं जा पहर पंहिंजी रोशनी बचाए न सघनि हा, सिर न लयालिया राति में बदिलजी वञनि हा। साइण जन हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुज़ूर में मौजूदु हुयूं त पाण इशारो पिया फरमाइनि इलर रफ़ीक़िल आला, इलर रफ़ीक़िल आला। इहे आख़िरी अल्फाज़ आहिनि जेके रिसालत मां आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़ुबान अक़दस मां ज़िंदगी संदन हयात मुबारक में आख़िरी अल्फाज़ ज़ुबान जे मुबारक जे तहरुक सां अदा थिया। संदन इशारो हुयो त मां दुनिया जे हिन ज़िंदगीअ मां रफ़ीक़ आला जेको अज़ीम तरीन साथी आहे उन ॾांहुं पियो विसाल पायां, उन जी मंज़िल पियो हासिल कयां, उन्हनि ॾांहुं मुंहिंजो सफ़र आहे। त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तकलीफ़ ॾिसंदे साइण जन पंहिंजे ज़ुबान अतहर मां अल्फाज़ पे फरमाया वाह अबता, वाह अबता, हाय मुंहिंजा बाबा साईं, हाय मुंहिंजा बाबा साईं। त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खेनि मुखातिब थींदे फरमायो त मुंहिंजी लाडली न्याणी, ही तुंहिंजे वालिद जे मथां, हे तुंहिंजे अज़ीम तरीन वालिद जे मथां जेके तकलीफ़ जा लम्हा आहिनि, हिन खां पोइ उन जे लाइ ज़िंदगीअ में ॿी का बि तकलीफ़ कान्हे का। हाणे हमेशह राहत आहे, हाणे हमेशह सुकून आहे, हाणे हमेशह परवरदिगार आलम जो विसाल आहे। ऐं साइण जन खे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहा बि बिशारत ॾिनी त तव्हां खां मुंहिंजे विसाल खां पोइ सभ खां पहिरियों मूंसां विसाल जेको जंहिं हस्तीअ जो थींदो उहा अव्हां जी हस्ती हूंदी। त इहो सबबु आहे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे विसाल खां पोइ साइण जन जो 6 महीननि जे अंदरि विसाल थी चुको हो। त साइण जन जो वर हज़रत अलीउल मुर्तज़ा, उन्हनि खां जॾहिं पुछियो वियो त तव्हांजो इहो जेको ख़िलाफ़त जो दौरु आहे, उन ख़िलाफ़त जे दौर में तव्हांखे जिन मसइलनि में वकोड़ियो वियो आहे, तव्हां उन मां उन शायान शान तरीक़े सां न निकिरी सघिया आहियो, जॾहिं त तव्हां खां अॻियां ख़लीफ़ा सगोरा सैयदना हज़रत अबू बकर सिद्दीक़, सैयदना हज़रत उमर फारूक, सैयदना हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हुम उहे निकिरी आया। त पाण हिकिड़ा मानाख़ेज़ अल्फाज़ फरमायाऊं जेके संदन इल्म, ॾाहप ऐं सियाणप ऐं अथाह आलिम हुजण जो हिकिड़ो एॾो सबूत था पेश कनि, जंहिंमें असांजे लाइ हिदायत जो ऐं फ़ख्र जो तमामु वॾो सामान मौजूदु आहे। पाण फरमायनि त उन्हनि खे अलीअ जहिड़ो दाना ऐं अलीअ जहिड़ो ज़ीरक, अलीअ जहिड़ो फ़हीम, अलीअ जहिड़ो साहिब बसीरत ऐं अलीअ जहिड़ो साहिब फ़रासत शख़्स मुयसर हुयो। अलीअ खे पंहिंजी ज़िंदगीअ में उन सतह जो को मुशीर, को सलाहकार शायदि नसीब न थियो आहे, इन जे करे अली पाण खे अकेलो थो महसूसु करे। ऐं पोइ उन्हनि जी ज़िंदगीअ जो सफ़र कीअं रहियो, इन ते पाण अचूं था हिकिड़े नंढड़े वक़्फ़े खां पोइ। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। जी नाज़रीन, त सैयदना हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु जन पंहिंजे दौरे ख़िलाफ़त में ख़ासि करे ख़ारजनि जे शरारतुनि खां तमामु घणो तंग अची चुका। अहले नहरवान जेके बाग़ी हुया, उन्हनि खे हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु जन पंहिंजे अंजाम ताईं पहुचायो। त उन अहले नहरवान जा जेके 3 सरकर्दा शख़्स हुया, जेके
कातिल क़िस्म जा जी जिबिलत रखंदड़ हुया, उहे टई पाण में गॾिया। अब्दुर्रहमान इब्न मुलजिम जे नाले सां मशहूरु आहे हू, बुरक बिन अब्दुल्लाह तमीमी, अमर बिन बिकिर तमीमी। इहे टई शख़्स जॾहिं पाण में मिलिया त उन्हनि शख़्सनि पंहिंजे बाग़ी साथियुनि खे यादि कयो ऐं उन्हनि जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरी ऐं उनखां पोइ उन्हनि शख़्सनि हिक ॿिए सां वाइदो कयो त मुस्लमाननि जा सरकर्दा जेके आहिनि उन्हनि खे माअज़ल्लाह क़तल कयो वञे। उन्हनि मां इब्न मुलजिम दुनिया इस्लाम जे ॾाहे, दुनिया इस्लाम जे सुपह सालार, दुनिया इस्लाम जे अज़ीम जर्नल सैयदना हज़रत अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु जन जे क़त्ल जो ज़िम्मो पंहिंजे ज़िम्मे खयों। कंहिं सैयदना हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह अन्हु जे क़त्ल जो ज़िम्मो खयों। पाण में उन्हनि पंहिंजनि साथियुनि जो सिलसिले नसब बयानु कयो, सिलसिले शजात बयानु कयो, छो त जेके इन पटीअ जा माण्हू हुया उन्हनि में बहादुरी ऐं उन्हनि शख़्सनि में जेका अर्दाइप जी ख़सलत रखियल हुई उहा बेमिसाल हुई। अरब में परवरदिगार आलम जॾहिं आख़िरी नबी मबूस फरमाइण जो फ़ैसिलो सादिर फरमायो ऐं उन्हनि जे मथां वहीअ जो आख़िरी पैगाम जॾहिं नाज़िल थियो क़ुरान हकीम जी सूरत में, त उन्हनि में ज़ाहिरी ॻाल्हि आहे त के ख़ासियतूं हुयूं जंहिं ख़ासियत जे करे उन्हनि शख़्सनि खे उन वक़्त जे दुनिया जे सभिनी क़ौमुनि खां वधीक हिकिड़ी नुमाया हैसियत हासिलु हुई। ऐं उन ख़ासियत जो सिधो सऊं सबबु इहो हुयो त उहे अबुल अंबिया हज़रत सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सिलसिले नसब मां सैयदना हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम ऐं सैयदना हज़रत इसहाक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे नसब मां सिधो सऊं पुश्त ब पुश्त नसुल मौजूदु हुया। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सखावत जी ॻाल्हि उहा दुनिया में कंहिंखां गुझी कान्हे का, पाण महिमान नवाज़ हुया ऐं उन्हनि जी महिमान नवाज़ीअ जो आलम इहो हुयो जो हज़रत रूमी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मसनवीअ में उन्हनि जे मुतअलिक़ जेको क़िसो बयानु फरमायो आहे त पाण पंहिंजे ज़िंदगीअ जे हर ॾींहं ते, हर मोड़ में, हर वेले ते वञे मरकज़ी रस्ते ते बीहंदा हुआ, मरकज़ी घटि ताड़े उते बीहंदा हुआ त को शख़्स लंघे, जेकॾहिं वटि को महिमान न हूंदो हो त पाण वञी घटि ताड़े बीहंदा हुआ ऐं को शख़्स उतां गुज़रंदो हो त उनखे अची पाण वटि विहारींदा हुआ ऐं उनखे मानी खाराईंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं सैयदना हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह सलातुल्लाह सलामुन अलैहा सलातुल्लाह सलामुन अलैह पंहिंजे इन आदत जे मुताबिक़ घटि झले बीठा त हिकु वाटुड़ो लंघियो, उनखे पाण वठी आया, पंहिंजे दस्तरखान ते विहारियऊं। उन जॾहिं मानीअ जो गिरह खणी खाइणु शुरू कयो त उहो गिरह ठल्हे क़िस्म जे अंदाज़ सां हुननि पंहिंजे वात में पए विधो त सैयदना हज़रत ख़लीलुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम इन ॻाल्हि खे महसूसु फरमायो ऐं उन्हनि खे तंबीह फरमायूं त तव्हां अलाह जो नाम गिनण खां सवाइ गिरह पंहिंजे वात में विझी छॾियो। रिज़िक जॾहिं अलाह जी ज़ात जे पारां आयो आहे त उन शख़्स चयो त उमिरि दराज़ माण्हू हुयो, माना झूर पोड़ो हुयो। उन शख़्स चयो त मां तुंहिंजे रब खे तस्लीम ई कोन थो कयां, मां उनजो नाम छो गिना। सैयदना हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन ते अचरज खाधो ऐं उन शख़्स खे बि मुठियां लॻी त हे मूंखे ईअं छो थो चए ऐं उहो उथी वञणु लॻो त सैयदना हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह उनखे अचरज मां ॾिसंदा रहिया। वेंदो रहियो, अखियुनि खां अञा ओझल न थियो त सैयदना ख़लीलुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम ते अलाह ताला जी वही नाज़िल थी ऐं अलाह साईं खे फरमायो त जंहिं शख़्स मूंखे 90 सालनि ताईं लॻभॻि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे मुंहिंजो नाम न गिनो आहे, मूंखे यादि न कयो अथई, मां उनजो कॾहिं रिज़िक मंद न कयो आहे, अॼु हू तुंहिंजे इन अचरज में मां निहारण जे करे, अॼु हू तुंहिंजे इन अजीब सवाल जे करे तुंहिंजे दस्तरखान तां उथी हलियो वियो आहे। इहा परवरदिगार आलम जे
ख़लील जे दस्तरखान जे शान वटां अदा नाहे, इन जे करे वञ ऐं उनखे वापसि वठी अच ऐं उनखे रिझाए ऐं परचाए अच। सैयदना हज़रत ख़लीलुल्लाह सलातुल्लाह सलामुन अलैहि उन्हनि ॾे विया आहिनि ऐं उनखे वञी चयो अथनि त तूं मुंहिंजे दस्तरखान तां शिकम सेर थियण खां सवा उथी वञी रहियो आहिं। परवरदिगार आलम मूंखे ॾोरापो ॾिनो आहे त मां तोखां इहो सुवालु छो पुछियो त तूं बिस्मिल्लाह छो कोन थो पढ़े। त उहो शख़्स हज़रत ख़लीलुल्लाह सलामुल्लाह अलैहि खे गौर सां ॾिसणु लॻो त हज़रत ख़लीलुल्लाह जन उनखे चयो इहा हक़ीक़त आहे त तूं मुंहिंजे दस्तरखान तां उथी वियो आहे, परवरदिगार आलम मूंखे अमुर फ़रमायो आहे त मां तोखे वापसि वठी अचां। त उहो शख़्स सर्ब सुजूद थी वियो। सर्ब सुजूद थियण जे करे उन शख़्स जंहिं 90 सालनि जी उमिरि ताईं परवरदिगार आलम जो पाक ना पंहिंजे ज़ुबान ते न आंदो, उन एतिराफ़ कयो ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम ख़लीलुल्लाह। त अहिड़े पाकीज़ इंसान जो नसुल जेको वादी फ़ारान में मौजूदु हो, उन्हनि ते परवरदिगार आलम जेको वहीअ जो नुज़ुल फ़रमायो ऐं उन्हनि में सैयदना हज़रत अली अल मुर्तज़ा जहिड़ो शजा इंसान पंहिंजे ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रंदो, जॾहिं दौरे ख़िलाफ़त में पहुतो त उहे ख़ारिजी शख़्स जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दीन जा बाग़ी हुया, जेके शख़्स सहाबा किराम जा कातिल हुया, टे पाण में मिली ऐं इहो फ़ैसिलो करे उते पहुता त असां इस्लाम जे सरकर्दा शख़्सियतुनि खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाईंदासीं। इब्न मुलजिम आयो ऐं घटि ताड़े रमज़ानुल मुबारक जी 17 तारीख़ ते फजर जी निमाज़ ते अची उन घट ते वेठो जितां सैयदना हज़रत अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु जन फजर जी निमाज़ जे लाइ उथी ऐं माण्हुनि खे जगाईंदा। पाण उथिया पंहिंजे मामूल जे मुताबिक़ ऐं निदा ॾींदा रहिया शख़्सनि खे, अस्सलात या अय्युहन्नास, अस्सलात या अय्युहन्नास, अस्सलात या अय्युहन्नास, निमाज़ निमाज़ निमाज़, फजर जी निमाज़, ए शख़्सो उथो फजर जी निमाज़ अदा कयो। त ईअं माण्हुनि खे जाॻाईंदा मस्जिद जे तरफ़ रवां दवां हुया त हू शख़्स जेको ग़लीज़ इरादे सां खंजर ज़हर में ॿोड़ियल, महीननि ताईं ज़हर में ॿोड़ियल खंजर पंहिंजे हथ में झले ऐं सैयदना हज़रत अली अल मुर्तज़ा जे मथां जॾहिं वार कयो त सैयदना हज़रत अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु जन सख़्तु ज़ख़्मी थी पिया। पाण यकदम उनखे पकड़ण जो हुकुम सादिर फ़रमायूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे गोड़ गमसान थी वियो, माण्हू निमाज़ जे लाइ उथिया, उहे अॻिते ईंदा पिया वञनि त सैयदना हज़रत अली अल मुर्तज़ा उन्हनि खे तंबीह फ़रमाई त इन शख़्स सां सुहिणो सलूक कयो वञे, सिर्फ़ु इन खे गिरफ़्तार कयो वञे, सिर्फ़ु इन शख़्स खे बुसलो न बणायो वञे, उनखे मारियो हींअर मारियो न वञे। पोइ उहा अॻिते जेका पाण वसियत फ़रमायनि उन में फ़रमायो वञे त उनखे उनजे लाश खे बिगाड़ियो न वञे। 21 रमज़ान ते ताईं हज़रत अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु जन हयातीअ जे कशमकश ऐं मौत जे मरहलनि मां गुज़रंदा रहिया। 21 रमज़ान ते संदन रूह जो पिंछी परवरदिगार आलम ॾांहुं उॾाणो थियो। दुनिया इस्लाम जो ही अज़ीम तरीन फ़िलासफ़र धरतीअ तां परवरदिगार आलम जे हुज़ूर में मुंतक़िल थी वियो। त विसाल वक़्तु पाण जेका वसियत फ़रमायाऊं उन में इहा फ़रमायनि त मुंहिंजे कातिल खे मुंहिंजे पहिरियों जॾहिं हमले खां पोइ हयात हुया, 17 रमज़ान ते हमिलो थियो हुयो, हयात हुया त पाण फ़रमायनि त मुंहिंजे कातिल खे मुंहिंजे हवाले कयो वञे ऐं मुंहिंजो मामिलो अलाह ते छॾियो वञे। जेकॾहिं मां ज़िंदह रहियुसि त मां फ़ैसिलो कंदुसि त मूंखे पंहिंजे कातिल सां कहिड़ो वर्ताव करिणो आहे, ऐं जेकॾहिं मां विसाल पाए वियुसि त मुंहिंजे विसाल खां पोइ इन शख़्स जे खे सिर्फ़ु हिक खे ई मुंहिंजे क़िसास में जेकॾहिं क़तलु करण जो फ़ैसिलो पंहिंजे वक़्त जा इमाम सादिर कनि त उनखे सिर्फ़ु हिक शख़्स खे मुंहिंजे क़त्ल जे बदिले में क़तलु कयो वञे ऐं उन जे लाश जी खे बिगाड़ियो न वञे। छो त अरब समाज जो इहो तमामु वॾो मसइलो हुयो त उहे
पंहिंजे दुश्मन खे मारण खां पोइ उन जे लाश खे मुसलो कंदा हुआ से सवाब सां। मुसले करण जो मक़सदु छा हुयो? उन जो नकु वढणु, उन जा चप वढणु, उन जा कन वढे ऐं उहे कंहिं सूतलीअ में पोए ऐं उन्हनि खे हार ठाहे उहो उन जे ॻिचीअ में विझी छॾींदा। हज़रत अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु जन इन अमल खां सख़्तीअ सां मना फ़रमायो। ऐं सैयदना हसनैन रज़ी अल्लाह अन्हुमा खे बि पंहिंजे हुज़ूर में विहारे ऐं उन्हनि खे इहा वसियत फ़रमाया त दुनिया इस्लाम जो इहो अज़ीम तरीन इंसानु जॾहिं धरतीअ तां विसाल पाए वियो त धरतीअ ते जेके इल्म ऐं फज़ीलत जा सरचश्मा परवरदिगार आलम दुनिया इस्लाम खे अता फ़रमाया, उन्हनि सरचश्मनि में सैयदना हज़रत अली अल मुर्तज़ा जा ख़ुतबात ऐं सैयदना हज़रत अली अल मुर्तज़ा जे ज़ुबान अतहर मां निकितल संदन शाइरीअ जा गुटका दुनिया इस्लाम जे लाइ हिकमत जो तमामु वॾो सामान आहिनि। पाण पंहिंजे हिकिड़े ख़ुतबे में फ़रमायो अथनि या हमलत अल क़ुरआन ए मलू बिही, या हमलत अल क़ुरआन ए मलू बिही। हीअ किताबु आहे जेको दीवाने अली आहे, बेरूत मिस्र में शाया थियो आहे, जंहिंमें हज़रत अली साईं जी मुकमिल शाइरी दीवान जे सूरत में तरतीब ॾेई ऐं उन्हनि शाया कई आहे बेरूत वारनि। उन किताब जे इब्तिदाईअ में उन किताब जे मुरतब हज़रत अली साईं जे ख़ुतबे जा हिकिड़ा चूंडियल लफ़्ज़ किताब में आंदा आहिनि, उहे ॾाढा असांजे दौर जे हवाले सां मानाख़ेज़ आहिनि। या हमलत अल क़ुरआन ए मलू बिही, ओ क़ुरआन जा अलम बरदारो, क़ुरआन तव्हां खां तक़ाज़ा थो करे त क़ुरआन ते अमल कयो। फ़इन्नमल आलिम मन अलिम सुम अमिल बिमा अलिम। लफ़्ज़ केॾा ख़ूबसूरत आहिनि। फ़इन्नमल आलिम मन अलिम सुम अमिल बिमा अलिम। आलिम उहो जंहिं इल्मु हासिल कयो ऐं आलिम उहो जंहिं इल्मु हासिल करे उन इल्म जे मुताबिक़ अमल कयो। ववाफ़क इल्मुहु अमलहु, ऐं उन जो इल्मु ऐं अमल पाण में मुवाफ़िक़ हुजनि, मुतज़ाद न हुजनि। वसयकून अक़वामुन, ऐं पाण अॻकथी फ़रमायूं त अॻिते हली अहिड़ियूं क़ौमूं सामाए ॿियूं। यहमिलून अल इल्म ला युजाविज़ु तराकीहिम, उन्हनि वटि इल्म जा अंबार हूंदा पर उन जो इल्मु उन्हनि जे लुकियुनि खां हेठि न लहंदो। यानी इल्मु हूंदो पर ठलो इल्मु हूंदो, इल्मु हूंदो पर उन इल्म जो को बि असरु न हूंदो। जीअं हज़रत रूमी रहमतुल्लाह अलैह जन फरमायो आहे, इल्म रा बर तंज़नी, इल्म रा बर तंज़नी मारे बुअद, इल्म रा बर मंज़नी यारे बुअद। जेकॾहिं तव्हां इल्म खे ठाठ बाट लाइ इस्तेमालु कंदो त उहो इल्मु तव्हांजे लाइ नांग बणिजी तव्हांखे ॾंगींदो। जेकॾहिं तव्हां इल्म खे पंहिंजे मन जी संवार जे लाइ, पंहिंजे अंदर जे दुनिया खे रोशन करण लाइ इस्तेमालु कंदो त उहो इल्मु तव्हांजे लाइ रोशनीअ जो जी मशल साबित थींदो ऐं तव्हांजो मददगार साबित थींदो। अॻिते हिन ख़ुतबे में पाण छा फ़रमायो अथनि, अचूं था हिन ते नंढड़े वक़्फ़े खां पोइ। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। जी नाज़रीन इकराम, अॻिते पाण पंहिंजे ख़ुतबे में फ़रमायो अथनि त वयुखालिफ़ अमलुहुम इल्महुम, अहिड़ा आलिम जेके पंहिंजे इल्म खे ठाठ बाट लाइ इस्तेमालु कंदा, उन्हनि जो अमल जेको हूंदो उहो इल्म जे बिल्कुलु उबतड़ हूंदो। यजलिसून हल्कन फयुबाही बअज़ुहुम बअज़न, मजलिसूं कंदा पाण में, विहंदा उहे इल्म वारा, जोड़ हणंदा पाण में, पर उन्हनि जो जोड़ जेको आहे उहो इल्म जे तरक़ीअ जे बजाए हिक ॿिए जे काट जे लाइ इस्तेमालु थींदो। ॾे जवाब वठि जवाब, ॾे सवाल वठि सवाल।
त इल्म जो इहो मयार जॾहिं इंसाननि में काहे पवंदो तॾहिं उन्हनि जे जो इल्मु ऐं अमल पाण में ॿ मुतज़ाद शयूं थी वेंदियूं। हता इंदर रजुल यग़ज़िब अला जलीसी, उहे शख़्स जॾहिं आलिम पाण में विहंदा ऐं उहे हिक ॿिए खे ॾे जवाब वठि जवाब वारी हिक ॿिए सां कार कंदा त उन्हनि में हिकिड़ो शख़्स पंहिंजे महफ़िल जे साथियुनि जे मथां ॾमिरजी पवंदो। हता इन रजुल यग़ज़िब अला जलीसी, पंहिंजे साथियुनि जे मथां ॾमिरजी पवंदो ऐं यजलिस इला ग़ैरिही व यदउहु, ऐं पोइ उहो शख़्स इंतकाम जे बाहि में अची ऐं जेके हिननि जा मुख़ालिफ़ हुया उन्हनि खे पंहिंजी मदद जे लाइ सॾींदो। उलाइक ला तस्उदु अअमालुहुम फी मजालिसिहिम तिल्क इलल्लाह, उहे शख़्स जेके हूंदा उन्हनि जा अमल जेके हूंदा उहे उन्हनि जा प्रकार उन्हनि जे लाइ तबाहीअ जो बाहिस बणिजी वेंदा, हिक ॿिए खे मारे ॻारे छॾींदा ऐं उन्हनि जे जा अमाल अलाह जे तरफ़ सफ़र न करे सघंदा। त पाण क़ुर जा मुफ़सिर हुया, क़ुर जे इन तफ़सीरी नुक़्तनि खे पंहिंजे हिन शानदार लफ़्ज़नि में जेको इरशाद फ़रमायो अथनि उन्हनि जो सिधो सो मतिलबु इहो थो अचे त अॼु जी दुनिया जेका कारपोरेट थी चुकी आहे, यशतरौन बि आयाती समनन कलीला, ख़ुदि क़ुर हकीम जेको बार बार असांखे मुतवजे कयो आहे त ही शख़्स जेके आलिम आहिनि उहे शख़्स छा था कनि, जीअं यहूदियुनि जो अमल हुयो इत्तख़ज़ू अख़बारहुम व रोबानहुम अरबाबम मिन दूनिल्लाह, उहे अलाह जे अहकामात खे छॾे करे पंहिंजे दौर जे रबियुनि ऐं पंहिंजे दौर जे आलिमनि ऐं पंहिंजे दौर जे दरवेशनि खे रब करे मञींदा। माना हक़ गोईअ जी ॻाल्हि उन्हनि खां लिकराए ऐं उन्हनि खां पंहिंजी मनपसंदि ॻाल्हि ओॻाए छॾाईंदा। त आलिम जेको अलाह जे किताब जो इल्मु थो रखे उहो जॾहिं पंहिंजे ज़िंदगीअ में इस्तिग़ना खां परे थी थो वञे, हुनजो शान इहो आहे त तारिफ़ुहुमुल जाहिल अल अग़निया मिन तअफ़ुफ़ ला यसअलून अन्नास इल्हाफ़ा, उहे सरमाएदारनि जा खीसा न तकींदा आहिनि, उहे वसीलनि ऐं हुकुमरानीअ जे साहिबनि जूं दरबारूं न तकींदा आहिनि, बल्कि ख़ुददारीअ सां पंहिंजो शान अहिड़ो रखंदा आहिनि जो अणॼाण माण्हू जेके जाहिल आहिनि उहे हुननि खे वॾो शाहूकार सम्झंदा आहिनि, शान बेनियाज़ीअ जे करे, संदन ख़ुददारीअ जे करे। ला यसअलून अन्नास इल्हाफ़ा, माण्हुनि जे ॻिचनि में नाहिनि पवंदा उहे। बेसल अमीर अला बेसल फ़क़ीर अला बाबिल अमीर व नेमल अमीर अला बाबिल फ़क़ीर, सैयदना हज़रत अली साईं जा अल्फाज़ आहिनि त अमीर फ़क़ीर जे दर ते सूंहे थो पर फ़क़ीर अमीर जे दर ते नथो सूंहे। छो त फ़क़ीर जॾहिं अमीर जे दर ते बीठो त उनजो फ़क़्र जेको आहे, जंहिंखे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल फ़क़्रु फ़ख़्री, फ़क़्र मुंहिंजो फ़ख़्र आहे, ऐं फ़क़्र उहो न आहे जेको माण्हूअ खे जी हालत ख़राबु करे ऐं उनखे पंहिंजो पाण खे अहिड़ो हुलियो ठाहे छॾे जो हर माण्हू हुनखे ॾिसे त उनखे कुझु न कुझु ॾियण ते मजबूर थिए। न, फ़क़्र आहे त तव्हां शान बेनियाज़ी ऐं शान ख़ुददारीअ सां पाण खे एतिरो वासे छॾियो जो तारिफ़ुहुमुल जाहिलुल अग़निया मिन तअफ़ुफ़, तव्हांजो जी ख़ुशि पोशाकी, तव्हांजो ज़ाहिरी ठाठ बाट उहो न जेको सरमाएदारनि वारो आहे, ठाठ बाट माना फ़क़ीरी रंग वारी जेका शान बेनियाज़ी आहे, अछो ओजरो लिबास तव्हां पाए घुमो ऐं माण्हुनि खे कुझु इहो महसूसु हिकु लम्हे जे लाइ बि लखा पवणु न ॾियो त ही को बेवसाइल माण्हू आहे, हिन वटि वसीला घटि आहिनि। त उहे शख़्स जिन जे मुतालिक़ हज़रत अली साईं पाण वज़ाहत थो करे त अॻिते हली उन्हनि जो कमु छा हूंदो। यशतरौन बि आयाती समनन कलीला, अलाह जे आयतुनि खे टकनि में विकिणंदा, उहे शख़्स जेके इल्म ते कमांड रखंदा हूंदा, उहे शख़्स कारपोरेट कल्चर जो हिसो थी वेंदा, उहे शख़्स जेके पंहिंजे अकाबरीन जे तारीख़ ते दस्तरस रखंदा हूंदा, उहे शख़्स जेके पंहिंजे नसुलनि जी क़यादत ऐं इमामत कंदा हूंदा, उहे उन्हनि जा पेश इमाम हूंदा, उन्हनि सां जॾहिं माण्हू निस्बत क़ाइमु करणु चाहींदा त उहे शख़्स उन्हनि वटि वञण खां कीॿाईंदा जेके हुननि खे उहे टका न ॾेई सघनि। हाणे वक़्त जो सरमाएदार, वक़्त जो वापारी, वक़्त जो हुकुमरान,
वक़्त जा वॾा वॾा हूंद वारा माण्हू, ही शख़्स उन्हनि जे सॾ ते हलियो वञे, छाकाणि त उहे हिन जी जेका तय कयल कॉर्पोरेट जी फ़ी आहे, छाकाणि त हे वञी ऐं पंहिंजे अकाबरीन जे, पंहिंजे इमामनि जे ऐं पंहिंजे सहाबा जे शान में जेका तक़रीर कंदो, छाकाणि त हू हिन खे उन जे एवज़ में टका ॾेई सघंदा, इन जे करे ही वञी उन्हनि जो दर वसाईंदो। उहे शख़्स जेके पंहिंजे फितरत में सलीम आहिनि, जेके दीन सां बेलौस निस्बत था रखनि ऐं जिन शख़्सनि पंहिंजूं ज़िंदगियूं वक़ुफ़ कयूं आहिनि, जेके हलाल खोरीअ जे करे घणो नाणो हासिल न करे सघिया आहिनि, ही जॾहिं उन्हनि सां निस्बत क़ाइमु था कनि त ही उन्हनि सां मिलण जे लाइ तयारु कोन्हनि के। मस्जिदनि में, मेहराबनि में दरवाज़ा ठाराए, उन्हनि मां सुरंग हणी ऐं निमाज़ जी इमामत कराए निकिरी हलियो वञणु, माण्हुनि खां ला ताल्लुक़ थी वञणु, इहो कॉर्पोरेट कल्चर जो सबबु हूंदो। पंहिंजो इहो मयार ठाहे छॾणु त असांखे उन्हनि ॾे वञिणो आहे जेके वॾनि कोठियुनि वारा हुजनि, जेके वॾनि घरनि वारा हुजनि, जेके वॾनि बंगलोज़ वारा हुजनि, जिन वटि तमामु घणी दुनिया हुजे, जेके असांखे पाले सघनि, ताते सघनि। यानी उन्हनि शख़्सनि जी जो महवर ऐं मक़सदु उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दुनिया थी वेंदी ऐं उन दुनिया जे में हुननि जूं वायूं इन हद ताईं बताल थी वेंदियूं, जेको शख़्स उन्हनि खे किरास कंदो उन ज़िंदगीअ में, उन जे लाइ खॾ खोटणु शुरू कंदा। मां जेको हज़रत सैयदना अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु जो ख़ुतबो तव्हां सां शेयर करे छॾियुमि, त उहे आलिम जिन जो इल्मु लुकिन मां न लहंदो, उन्हनि जे मथनि ते सवार हूंदो, उहे कॉर्पोरेट कल्चर जा बादशाह थी वेंदा, जुबाऊं ऐं कुबाऊं पाई वेहंदा। इन हद ताईं इहो अलमियो असांजे समाज जो नासूर बणिजी वियो आहे, जो को अहले हुकुमरान जॾहिं मरे थो या जॾहिं को सरमाएदार मरे थो या जॾहिं को वॾी दौलत वारो मरे थो, त उन जे जनाज़े पढ़ाइण जे लाइ उन खां अॻु में वञी हू उते बीह था रहनि, ऐं को ग़रीब माण्हू जॾहिं विसाल करे थो वञे, अलाह खे प्यारो थी थो वञे, त उन जे वारिसनि सां ॿ लफ़्ज़ हमदर्दीअ जा चवण जे लाइ तयारु कोन्हनि के। छाकाणि त ग़रीब माण्हू जेको हलाल खोर आहे, उहो हिननि जा पेट न भरे सघंदो। ऐं हू शख़्स जेके तव्हां ॾिसंदा हूंदव त जेके माण्हू जिन माण्हुनि जूं जे वॾियूं अहले मसनद आहिनि, अहले हुकुमरान आहिनि, उन्हनि जा जेके विसाल थियनि था, हे उते सभ खां अॻु में वञी बीठा आहिनि। ऐं जॾहिं मख़सूस मज़हबी ॾिहाड़ा अचनि था, के ॾिण अचनि था, त उन में ग़रीब जे लाइ उहो यतीमड़ो जेको मुबलिग हूंदो या जेको नातख़्वान हूंदो या जेको मज़हबी निस्बत सां का बि पंहिंजी सलाहियत रखंदो हूंदो, उते जेकॾहिं उहे उनखे घुराइणु चाहिनि त हू हुननि जे लाइ मुयसरु कोन्हे को। इहे शख़्स आहिनि जिन शख़्सनि जे मुतालिक़ हज़रत अली साईं जन पाण पंहिंजे ख़ुतबात में दाहूं करे विया, ऐं उन शख़्स जी निस्बत ते उहे शख़्स कॉर्पोरेट कल्चर जो हिसो थी वञनि ऐं उहे दीन जी तबलीग लाइ पंहिंजो वक़्तु सर्फ़ करण जे बजाए पंहिंजो वक़्तु विकिणी ऐं प्लस माइनस जो जोड़ कट जो हिसाब करे दावतुनि जो तनासुब लॻाइनि त कहिड़ो शख़्स वधीक सणबो आहे उनखे अहमियत ॾियनि, कहिड़ो शख़्स वधीक सणबो आहे उन वटि वञी क़याम कजे, कहिड़ो शख़्स वधीक सणबो आहे उन जे दर ते वञी भटकजे। इहो आलिमनि जो शान न आहे। आलिमनि जो शान आहे बेसल अमीर बेसल फ़क़ीर अला बाबिल अमीर। आलिम जेको अलाह वारो हूंदो आहे, इन्नमा यख़्शल्लाह मिन इबादिहिल उलमा, जिन में अलाह जी ख़शियत ऐं ख़ौफ़ ग़ालिब हूंदो आहे, उहे शख़्स फ़क़ीर हूंदा आहिनि। उहे शख़्स अमीरनि जे दर ते कॾहिं बि न सुहंदा आहिनि। व निअमल अमीर अला बाबिल फ़क़ीर, हा अमीर उन्हनि जे दर ते सुहे थो। उहे शख़्स जेके जॾहिं साहु खणनि त उन्हनि जे साह जे तासीर सां माण्हुनि जे मन में ईमान जी विसाणल बत्ती ॿरी पवे। जिला सकती है शम्ए कुश्ता को मौजे नफ़स इनकी, इलाही क्या छुपा होता है अहले दिल के सीनों में, न पूछ इन खिरका पोशों का, इरादत है तो देख इनको, यदे बैजा लिए बैठे हैं अपने आस्तीनों में। बे मक़ाम ते पंहिंजे दीवान में हज़रत अली साईं जन पंहिंजा कुझु लाजवाब शेर इरशाद फरमाया आहिनि, जंहिंमें फरमायो अथनि त फलऊ कानत दुनिया तुनाल बि फ़तनतिन व फज़लिम व अक़लिन नल तो अल मरातिब। छा था फरमाइनि? उहा हस्ती थी फरमाए
जंहिं हस्तीअ जे मुतअल्लिक़ ख़ातमुल अंबिया हुज़ूर जन जी फज़ीलतूं मनाक़िब ऐं शान बेतहाशा आहे। बाद अज़ ख़ुदाए बरतर जेका ज़ात आहे हुज़ूर अक़दस जी ज़ात आहे ऐं जंहिंजे तारीफ़ खां पोइ किसो मुख़्तसर थी थो वञे। उहा ज़ात फ़रमाए त ही शख़्स मुंहिंजे मदीनतुल इल्म, मुंहिंजे इल्म जे शहर जो दरवाज़ो आहे। उहो शख़्स थो फ़रमाए जेकॾहिं फलो कानत दुनिया तुनालु बि फ़तनतिन व फ़ज़लिम व अक़लिन नल तो आलल मरातिब, जेकॾहिं दुनिया माल पैसा ॾोकर सोन चांदी जवाहर फ़ज़ीलत अकुल इल्म ऐं ॾाहप सां मिलंदा त धरतीअ जे हिन ॻोल्हे ते तारीख़ में मूंखां वधीक को बि अमीर माण्हू न हुजे हा माल ऐं दौलत में। ॿियनि पाण फ़रमायो अथनि त लयसल यतीमुल लज़ी क़द मात वालिदुहु बलिल यतीम यतीमुल इल्म वल अदबु। यतीम उहो न आहे जंहिंजो पीउ गुज़ारे चुको आहे, यतीम उहो आहे जेको इल्म ऐं अदब खां महरूम आहे। त पाण फ़रमाइनि था त एॾो माना इल्मु इंसान खे मार्फत थो सेखारे, इल्मु इंसान में ख़ुददारी पैदा कंदो आहे, इल्मु इंसान में फ़ज़ीलत जा मयार पैदा कंदो आहे। इल्मु जेको अमल सां मुवाफ़िक़ आहे उहो इल्मु इंसान खे आलिम खे दरबारी थियणु न ॾींदो आहे। वला किन्नमल अर्ज़ाक हिज़्ज़ुम व क़िस्मतुन वला किन्नमल अर्ज़ाक हिज़्ज़ुम व क़िस्मतुन बेफ़ज़्ल मलीकिन लाभ हीलत तालिबिन। अल्फाज़ ॾिसो, वला किन्नमल अर्ज़ाक हिज़्ज़ुम व क़िस्मतुन बेफ़ज़्ल मलीकिन लाभ हीलत तालिबिन। माल जे तलबगार जे हीले सां रिज़्क़ न मिलंदो आहे। रिज़्क़ अल्लाह जी ख़ालिस हिकिड़ी आज़माइश जी राह आहे, जंहिंजे लाइ अल्लाह साईं पाण बि फ़रमाए थो त इन्नमल अमवाल वल औलाद फ़ितनतुन। इहो हिकिड़ो परख जो ज़रियो आहे, माल ऐं औलाद जेको मां अता थो कयां इंसाननि खे। हूअं जेके इंसान में शर जेको बि धरतीअ ते सादर थियो आहे उन शर जो सबबु उहे शख़्स जेके शर जो सबबु रहिया आहिनि उन जा ॿ सबब रहिया आहिनि, अनकान ज़ा मालिन व बनीन। छाकाणि त उन्हनि खे औलाद बि गंज हुयो ऐं माल जो बि गंज हुयो, इन जे करे उहे सरकश थी पिया। अॻिते पाण फ़रमाइनि था अकुल जे मुतअल्लिक़ व अफ़ज़ल क़िस्मिल्लाह लिल मर्इ अक़लुहु व अफ़ज़ल क़िस्मिल्लाह लिल मर्इ अक़लुहु फ़लैस मिनल ख़ैरात शैउन युक़ारिबुहु। अल्लाह जे तक़सीम मां वॾे में वॾी तक़सीम, अल्लाह जी ख़ैरात मां वॾे में वॾी ख़ैरात जेका आहे उहा आहे इंसान खे अकुल जी सलाहियत। अकुल ई आहे जेको अल्लाह ताला इंसान खे अता फ़रमायो। त उन अकुल जे मुतालिक़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त अल्लाह साईं जॾहिं काइनात खे तख़लीक़ फ़रमायो ऐं उन काइनात में अकुल खे तख़लीक़ फ़रमायईं त अकुल खे अल्लाह साईं फ़रमायो त ए अक़ल मां तोखां वधीक हसीन ऐं मन मोहिणी शइ दुनिया में पैदा न कई आहे। तूं ई आहीं जंहिंजे ज़रिए दुनिया में तुंहिंजो अलम बरदार माना अकुल वारी मख़लूक मूंखे सुञाणे सघंदी। त हज़रत अली साईं फ़रमाइनि था व अफ़ज़ल क़िस्मिल्लाह लिल मर्इ अक़लुहु फ़लैस मिनल ख़ैरात शैउन युक़ारिबुहु इज़ा अकमल अर्रहमान लिल मर्इ अक़लहु इज़ा अकमल अर्रहमान लिल मर्इ अक़लहु फ़क़द कमुलत अख़लाक़ुहु व मआरिबुहु। जॾहिं इंसान जे अकुल खे अल्लाह साईं पूरो फ़रमाईंदो आहे, उनखे अक़लमंदीअ जे बुलंदनि ते बीहारींदो आहे, तॾहिं ई वञी उन इंसान जा अख़लाक़ ऐं उन जूं आदतूं वणंदड़ बणबियूं आहिनि। यईशुल फ़ता फ़िन्नास बिल अक़्ल इन्नहु अलल अक़्ल यजरी इल्मुहु व तजारिबुहु। यईशुल फ़ता फ़िन्नास बिल अक़्ल इन्नहु, जेको अक़लमंद जवान हूंदो उहो माण्हुनि में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो जेको तरीक़ेकार रखंदो, अलल अक़्ल यजरी इल्मुहु व तजारिबुहु, उन जो जा तजुर्बा ऐं उन जो इल्मु माण्हुनि जे लाइ ज़रबुल मिसल बणिबो वेंदो। यज़ीदुल फ़ता फ़िन्नास सिहत अक़्लिही व इनकान महज़ूरन अलह मकासिबुहु। त इंसान जी ज़ीनत जो वॾे में वॾो सबबु जेको आहे उहो अक़ल थो बणिजे। व इनकान महज़ूरन अलह मकासिबुहु,
जेकॾहिं कंहिं शख़्स अक़ल खां क्यारो कयो त हाणे उन शख़्स जी हर तहरीर हर तकरीर सवाइ वबाल जे ॿियो कुझु बि न हूंदी। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।